नाज़रीन, सॼी सिंध जी 8 ज़िले में भी कोटड़ी खां हेठि केटी बंदर ताईं समूरियूं यूनियन काउंसिलूं अञा ताईं पाणी में बुॾल आहिनि, जंहिं सबबि बेघर थियल मुतासिर ॾुखियनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। पेश आहे रहमतुल्लाह छुटे जी हीअ रिपोर्ट। जी नाज़रीन, सॼे सिंध जा 8 ज़िले जी सूरत हाल तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु जेका 8 जी सूरत हाल आहे, कोटड़ी खां हेठि केटी बंदर ताईं समूरी यूनियन काउंसिलुनि में जेके कचे में अचनि थियूं, टंडो आफ़ूशा आहे, सूप चोरो, जिरक समेत जूणा, डूमानी, समूरी जेके यूनियन काउंसिलूं आहिनि उहे ॿुॾी वियूं आहिनि। अचो त असां देसी ठट्टो सां ॻाल्हायूं, उनजो छा चवणु आहे ऐं उन खां वधीक उतां जा माण्हू समाजी माण्हू उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं उहो छा था चवनि हिन बारे में। जिरक खां वठी वेंदे पंहिंजो कोस्टल बेल्ट 140 किलोमीटर आहे, जेकी सॼी तव्हां ॾिसो त कचो ॿुॾी वियो आहे। तंहिंमें असांखे जेके आहिनि सो माना इहे तक़रीबन 1,10,000 माण्हू आहिनि जंहिंखे असां डिस्प्लेस करे ऐं उतां खां इवेक्यूएट करे असां बंधन ते बि विहारियो आहे ऐं 27 असांजूं जेके आहिनि सो कैंपूं आहिनि, जैसा असां उन्हनि खे माना कुक फूड ॾियूं था पिया, राशन ॾियूं था, टेंट वग़ैरह ॾियूं था, साफ़ पाणी जो मुहैया कयो थो वञे। इहे सभई शयूं जेके आहिनि सो माना उन्हनि खे प्रोवाइड कनि थियूं। ऐं तव्हांखे ख़बर आहे त असांजी सॼो जेको डिस्ट्रिक्ट आहे उहो आफ़तज़दा क़रार थियल आहे, त जेके ज़मीनूं आहिनि, जेके असां वटि देऊं आहिनि, उहे सभई जेके आहिनि सो माना पाणी में ॿुॾी चुकियूं आहिनि। तालीमी इदारा या सिहत जा इदारा जेके आहिनि उन्हनि खे अहिड़ी प्लानिंग तहत ठाहियो वञे या उन्हनि खे अहिड़ो महफ़ूज़ कयो वञे जो ॿारनि जी तालीम न थिए। 2 साल ॿारनि जेकी करोना जी वजह सां जेकी तालीम तबाह थी आहे, हाणे हींअर बि ॿारहाड़ी जा स्कूल जेका सूरत हाल आहे तव्हां ॾिसो था त हिकिड़ो वॾो माना वॾी उमिरि जो माण्हू बि जेकॾहिं वञे त हिन में ॿुॾी वेंदो, 2 मुड़ुसनि जेॾो पाणी, त इहो पाणी कॾहिं सुकंदो ऐं कॾहिं हितां जो ॿारहाड़ी जो ॿारड़ो जेको आहे तालीम हासिलु करे सघंदो। तंहिं करे असांखे ज़रूरत सुठी प्लानिंग ऐं सुठे प्लाननि जी ज़रूरत आहे त असांजो निज़ाम बेहतर थी रहे। जेका ॿोर मुतासिर जेका आहिनि उन जा बच्चा आहिनि जेका आहिनि सो वीचारा तमामु घणा परेशान आहिनि ऐं उहो तालीम खां बुख दगड़ी अॻ में आहे। इन खां अलावा तालीम जे ज़ेवर खां बि जेको आहे सो तमामु घणा पोइते पिया वञनि। असांजी सिंध अॻ में ई इन हवाले सां पुठिते पइल आहे, त उन्हनि खे तालीम जे हवाले सां सोचणु खपे ऐं उन्हनि खे खपे त जेके कैंपनि जे अंदरि जेका आहिनि स्कूल क़ाइमु कनि, कैंप स्कूल्स क़ाइमु कनि त ॿारनि जी तालीम मुतासिर न थी सघे। 2-2.5-3 महीना लॻंदा जेके माण्हू बंधन ते वेठा आहिनि, जेके सुके ते वेठा आहिनि, उन्हनि जे लाइ ज़िले इंतिज़ामिया या जेका वफ़ाक़ हुकूमत पारां या सूबाई हुकूमत पारां अहिड़ा जोॻा इंतिज़ाम कया वञनि जीअं माण्हू पंहिंजे घरनि वापसि पहुची सघनि ऐं उते सुठी सिहत ऐं सुठी तइलीम उते पढ़ाए सघनि। कैमरामैन नज़ीर छुटो सां गॾु रहमतुल्लाह छुटो, धरती न्यूज़ ठट्टो।